साफ़ सुथरो रखणु ऐं बहितर बणाइणु। माहौल खे असां साफ़ सुथरो कीअं रखूं, कीअं बहितर बणायूं, असां पंहिंजी गलियुनि खे साफ़ रखूं। अलाह चए थो हाणे असांजे घर में महिमान ईंदो आहे त असां घर खे कीअं न सेट कंदा आहियूं। अबा होॾां ॿुहारी कढो, होॾां ॾियारो लाहे, हे जेको आहे रिली सिधी कर, हे सिधो कर। रिसेंटली महिल ई असां पंहिंजो मिसाल था हणूं, असां तव्हां ॾे आया आहियूं दोस्तनि, केॾी न हिकिड़ी तकलीफ़ कई आहे। असां दोस्तनि जा शुक्रिया अदा कयूं था, दोस्तनि पंहिंजो टाइम ॾिनो आहे। त अलाह चए थो त मां मोमिन जे बाने जे में जॾहिं दिलि में रहंदो आहियां न, ऐं डेली हुन वटि ईंदो आहियां ऐं हर वक़्तु हुन वटि मां हूंदो ई हूंदो आहियां। त अलाह हेॾो महिमान असां वटि हुजे ऐं असांजे घर में सफ़ाई न हुजे, असांजी गिटियुनि में सफ़ाई न हुजे, असां गंदगी अख़्तियार कयूं। छो न असां पंहिंजे माहौल खे, पंहिंजे गली में कहिड़ो बि दोस्त हुन जो हक़ु थो रहे। ॾिसो न दोस्त, जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर खां शुरूआति कंदो तॾहिं हिकिड़ो तव्हां घिटीअ में ईंदो, घिटीअ खां पोइ रोड ते ईंदो, रोड खां पोइ सॼे शहर में थींदो। त सफ़ाई सुथराई असां पंहिंजी रखूं, सफ़ाई सुथराई रखूं। ॿियो गर्मी जी मौसम हले थी पई, गर्मी जी मौसम में दोस्त वधि में वधि पंहिंजो ख़्यालु करनि, हल्के कपिड़े, हल्के रंग जा कपिड़ा पाइनि, इस्तेमालु कनि ऐं गरम खाधा, गरम शयुनि खां पासो कनि ऐं थधो ऐं साफ़ु पाणी अख़्तियार कनि ऐं थधा पंहिंजो फल वग़ैरह हुन शरबत थिए थो या कहिड़ा बि थधो फ्रूट वग़ैरह आहे उहो खाइनि ऐं मुनासिबु हवा जे लाइ पखो अख़्तियार कनि। एसी जी जेकॾहिं उन वटि अफोर्डिंग आहे, सपोर्ट आहे, उन वटि माना एतिरी आहे त एसी जो अख़्तियार कनि ऐं पंहिंजो जेकॾहिं उनखे कम लाइ निकिरनि था ॿाहिरि, त कम लाइ जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि था त कोशिशि कनि या त पंहिंजे मथे जे मथां रुमाल रखनि या वरी छटी जेकी थींदी आहे उहा इस्तेमालु कनि ऐं बिला वजह घर खां ॿाहिरि न निकिरनि। जेकॾहिं को